بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد. الآداب النبوية जो अॼु हलक़ा हूंदो मां सम्झा थो 5 नंबर हूंदो अॼु जेको आहे 5 नंबर अलवक़्त, जेको पाकिस्तान में असीं टाइम चऊं। टाइम जो हिकिड़ो वॾो नबी जो तरफ़ां अदब आहे, हिकिड़ो असांखे उन जो ख़्यालु करिणो पवंदो। छाजे लाइ? छो जो इंसानु सॼो आहे ठहियलु छा मां? टाइम मां। इहो हिकिड़ो जेको तूं मां साह खणूं था, इहो हिकिड़ो इहो क़ीमती शइ आहे। इहा जे वियो त वरी न मोटंदो। त इंसानु पंहिंजो ॾिसे टाइम में या सॼे ॾींहं में त जेके साह खयईं सो इहे वरी न मिलंदसि। इहे तुंहिंजे हिकिड़ी ज़िंदगी मां खुटा। इन जी क़ीमत इस्लाम में वॾी क़ीमत आहे। बल इन्नहु रअसु मालिल इंसान, अरबी में चवंदा आहिनि त इंसान जी सभु शइ, हर जीअं पाकिस्तान में कंहिंखे नुक़सानु पवंदो चवंदो बाप हड़ विञाए छॾी। सो असांजी इंसान जी सॼी मेन शइ आहे वॾे में वॾी वक़्तु। जे इन वक़्त खे असां पंहिंजे अलाह जे रज़ा में, अलाह खे राज़ी करण में टाइम न गुज़ारींदासीं त पोइ असां ख़ुसरान में हो। तंहिंजे करे मुस्लमान खे हर वक़्तु इन टाइम जो ख़्यालु करे, ईअं न चए यार टाइम घणो आहे, सुम्हां थो या निंड थो कयां या छा थो कयां। इहे जेको इहो टाइम आहे न, अलाह जे तरफ़ां तोखे नेमत आहे, वॾी नेमत आहे। सो इहो इंसानु इन जी नेमत जो शुकुरु करे ऐं इन टाइम खे सही इस्तेमालु करे। तोखे को कमु नथो करे सघीं, का शइ दीन जे लाइ नथो करे सघीं, आख़िरत जे लाइ कर। वेही तस्बीह पढ़, सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर। ईअं ई चवंदे त अलाए केतिरा दर्जा तोखे मथे मिली वेंदा। या इस्तिग़फ़ार पढ़े। अलाह जे तरफ़ां हिकिड़ी वॾी नेमत आहे वक़्तु। तंहिंजे करे अलाह ताला क़ुर में ॾिस केतिरा दफ़ा अलाह ताला क़ुर में कसम खणे थो टाइम जो। हिकिड़ी जॻह ते अलाह साईं चए थो फस्तबिक़ुल ख़ैरात, हिम्मत करे जल्दी तव्हां टाइम हिन में फ़ाइदो वठो। ॿी जॻह ते जो वसारिउ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द उइद्दत लिलमुत्तक़ीन। चए थो जल्दी टाइम इन में फ़ाइदो वठो, इहो टाइम तव्हां खां गुज़री न वञे, जन्नत जा दर्जा कमायो। नबी करीम जी हदीस, अलाह ताला नबी करीम छा थो चए, अलाह जो नबी हदीस में चए थो क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निअमतान मग़बूनुन फ़ीहिमा कसीर मिनन नास अस्सिहत वल फ़राग़। इंसान खे वॾी नेमत आहे जेके ज़ाया थो करे। कहिड़ी आहे? हिकिड़ी सिहत ऐं ॿियो टाइम उनखे काफ़ी आहे। उहो इन्हनि में ज़ाया थो करे, उन मां को फ़ाइदो नथो वठे। ऐं टाइम जी इंसान इहा बि संभाल करे त कंहिंखे टाइम ॾिए, चएसि मां तोखे मिसाल 5 बजे मिलंदुसि त 5 खां अॻु में पहुचे। असांजे पाकिस्तान में ईअं जे चवंदा भाउ तूं 5 बजे अचे त 10 बजे पियो ईंदो। ऐं इहो हिकिड़ो वॾी ग़लती आहे इंसान जी। सो इहो इस्लाम में असांखे शेख सेखारींदा त 3 शयूं पंहिंजी ज़िंदगी में इन जी संभाल कयो, तव्हांजी सॼी ज़िंदगी सही थी वेंदी। उहो हिकिड़ो आहे टाइम, ॿियो नज़ाफ़ा यानी पकाई सफ़ाई, जीअं चइजे हर शइ में सफ़ाई, जान में, लटनि में, ॻाल्हाइण में, जेकी शइ असीं ठाहियूं था उहा उन जी सफ़ाई। ॿियो सिद्क़ुल लिसान, ज़ुबान जी सफ़ाई, ज़ुबान सिद्क़ हुजे, कूड़ न हुजे, घणो न ॻाल्हाए माण्हू, फालतू न ॻाल्हाए, हर शइ जेकी ॻाल्हाए उहा यानी तरतीब तनज़ीम सां हुजे, यकीन हुजेसि जेको लफ़्ज़ मां चवां थो इन जो अॻिते मूंखां अलाह साईं पुछंदो, इन जो जवाबु मूंखे ॾियणो पवंदो। सो असां इन शइ में ॾिसो न, अंग्रेज़ आहिनि या काफ़िरनि इन इस्लाम मां इन्हनि फ़ाइदो वठी छॾियो। टाइम ॾींदे ई उन टाइम खां अॻु में उहा शइ तयारु हूंदी। असांखे हर शइ में मुस्लमाननि टाइमनि जेको आहे पोइ ते करे छॾियो आहे। जे चवंदो बाप सुभाणे हीअ शइ खणी वञिजांइ, इनखे हफ़्तो थी वेंदी। जे चवंदे भाउ तूं 2 बजे अचु त उहो 3 बजे पियो ईंदो। ऐं हुनखे अॻे जेको दावत कंदो या का शइ त उहो चवंदो भाउ तव्हां कलाकु खनि अची वियो मूं वटि, 5 कलाक विहारे छॾींदी। त इहो कोन थो सोचे त हीअ जेको टाइम तोखे ॾिनो अथसि कलाकु खनि, त इहो इन खां पोइ ॿिए कंहिंखे टाइम ॾिनो अथई, हाणे हीअ तूं ख़ुशीअ सां हिनखे विहारे छॾींदे त अॻिते उहो कूड़ो थी पवंदो अॻियां माण्हुनि जे लाइ। सो इन शइ जो इंसानु एहतियात करे। टाइम जेको आहे न अज़ीम शइ आहे हिकिड़ी इंसान जी, ऐं हीअ इंसान जी सॼी ज़िंदगी आहे टाइम। अचे हींअर माण्हू चवंदा यार टाइम असां घणो आहे, भला निंड था कयूं या हल घुमी था अचूं, चकर ॾेई था अचूं। छो? कुझु इल्मु सिख, कुझु क़ुर पढ़, कुझु आख़िरत जे लाइ कर। सो इंसानु इन में नथो सोचे त
यानी इहो मां छो थो ज़ाया कयां। टाइम जे अज़ीम न हुजे हा त अलाह ताला क़ुर में हुननि जो कसम न खणे हा। अलाह ताला हिकिड़ी सूरत अल असर शाम जो टाइम इन जो कसम खणे थो, वल फज्र फज्र जो कसम खणे थो। ईअं काफ़ी क़ुर में अलाह ताला कसम अहिड़ी शयुनि जो खणंदो आहे जेकी क़ीमती शइ हूंदी आहे। तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे त टाइम जेको आहे पंहिंजो कॾहिं बि ज़ाया न करे, न ज़ाया करणु ॾिए, ऐं जंहिंखे टाइम ॾिए मिलण जो करण जो उन खां अॻु में पहुचे। ईअं न त असां पंहिंजी मर्ज़ी सां उथूं वियूं, जो काफ़िर बि असांखां बहितर ॾिसो। हाणे मां ॾिठो हिकिड़ो मीडिया ते, इहे जापान जो वज़ीर आज़म टाइम रखियो आवाम सां मिलण, त 10 मिंट देरि कई रश जे करे रस्ते में सॼे आवाम खां माफ़ी वरितई। ऐं बहितर इहो असांखे उलमा सेखारींदा हुआ त टाइम जेको तव्हां ॾियो उन टाइम खां अॻु में अचो, 10 मिंट अधु कलाकु निकिरो, ख़बर हुजे त रस्ते में थी सघे थी रश थिए का शइ, टाइम ते पूरो ठीकु आहे। रस्ते में का शइ थी सघे थी, रश आहे या का शइ बि आहे, त माण्हू टाइम खां अॻु ई फ़ोन करे अॻिते ॿुधाए छॾे त पोइ मूंखे छा शायदि त कुझु देरि थींदी, मां थोरो देरि करे को ज़र्फ़ थी वियो मुंहिंजे लाइ, का मुश्किल आहे या का शइ, छो जो अॻियो त परेशान न थिए न। हू दर खां ॿाहिरि बीठो हुजे तुंहिंजे इंतज़ार में, तूं अञा वेठो हुजी गाॾीअ में या किथे, इहो हिकिड़ो बेअदबी आहे। हिकिड़ो असांखे इस्लाम अदब सेखारे थो, हीउ असांजो सिलसिलो हुयल आदाब अल नबवी आहे। सो तॾहिं करे असां इन जो चवंदा साथियुनि खे सभिनी खे त टाइम जो हिकिड़ो माण्हू कुझु हुनजे तंबीह करे पंहिंजे पाण खे सम्झे त हिन टाइम जो अलाह बि कसम खणे थो, नबी बि असांखे सम्झाए थो त टाइम जो जेको माण्हू सचो थिए। सो अलाह ताला असांखे तव्हांखे सभिनी खे टाइम जी अहमियत ॾिए।